अदालतपुर जी ॼाम ब्रांच मां गैर क़ानूनी मिटी कढाए विकिरो करण जो इंकशाफ 20 खां 25 फुटनि जा वॾा खॾा पइजी विया। रोड़ी किनारनि मां निकिरंदड़ ॼाम ब्रांच में मिटी खणंदड़ माफ़िया मशीन ज़रिए 20 खां 25 फुटनि जा वॾा ओना खॾा हणी ॼाम ब्रांच जा हंधा ॿाहिरि कढी छॾिया आहिनि। वॾा ओना खॾा खोटाए करे गैर क़ानूनी मिटी खणण सबबि पाणी अचण बैदि धारा पवण ऐं गर्मियुनि में विञणु जे ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। तॾहिं त सॼे शहर में मिटी खणंदड़ ट्रालियुनि मां मिटी वारी करण सां करे हर तरफ़ मिटी पकड़ियल आहे ऐं गाॾियुनि जी अचु वञु सबबि अखियुनि ऐं साह जी बीमारियुनि में वकुड़ियल माण्हू सख़्तु परेशान आहिनि। इंतिज़ामिया मिटी खणंदड़ माफ़िया आॾो बेवक़्तु बणियल आहे। का बि कार्रवाई न कई वई आहे। आबपाशी खाते ऐं पुलिस पैसा उघाड़ण में पूरा आहिनि। ॼाम ब्रांच जे आबादकारनि ऐं शहरियुनि मुतालिबो कयो आहे त ॼाम ब्रांच ते मशीन ज़रिए वॾा ओना खॾा खोटाई कराए गैर क़ानूनी मिटी विकिरो करण जो नोटिस वठी ॼाम ब्रांच जे काग़ज़नि ऐं फाटी कराइण जी इंक्वायरी करे मिटी विकिरो कंदड़ ऐं मिटी खणंदड़ माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ एसपीओ आबपाशी सब डिवीज़न टंडो आदम वन अब्दुल ख़ालिक सां राब्ते करण ते ॿुधायो त ॼाम ब्रांचुनि मां पुलिस ऐं आबपाशी दारोगो मशीन ज़रिए गैर क़ानूनी मिटी कढाए मिटी खणंदड़ माफ़िया खे विकिरो करे रहिया आहिनि। मुंहिंजो हुन गैर क़ानूनी अमल सां को बि वास्तो न आहे। मूंखे अहिड़ी रिपोर्ट आबपाशी खाते जे अख़्तियारनि खे मोकिले छॾी आहे।